मक़ाम सैयदना हुसैन अलैहिस्सलाम जिन जे चहलुम ऐं ख़त्म नबूअत जे हवाले सां असिस्टेंट कमिश्नर सकन डॉक्टर राशिद अली चन्ना जी सदारत हेठि मुख़्तलिफ़ मज़हबी तनज़ीमुनि ऐं सरकारी इदारनि जे सरबराहनि जो अहम इजलास मुनक़द कयो वियो, जंहिंमें टाउन कमेटी सकरनि जो चेयरमैन सैयद उज़ैर अख्तर शाह, एडिशनल SHO ग़ुलाम क़ादिर भंड, सकन प्रेस क्लब जो सदर काज़ी जावेद सनई, असगरिया इल्म अमल तहरीक जो सैयद मंजूर अली शाह, परमानेंट होल्डर सैयद एहसान अली शाह, लाइन सुप्रीडेंट इदरीस जमाली, सीनियर मेडिकल ऑफिसर डॉक्टर मंसूर कुरैशी ऐं JUI जो ज़िलई अमीर कारी अब्दुल क़यूम चन्ना शरीक हुआ। इजलास में सफ़ाई सुथराई, लाइट ऐं सिक्योरिटी जे मसइलनि ते सलाह मशवरनि बाद असिस्टेंट कमिश्नर सकरन डॉक्टर राशिद अली चन्ना लाॻापियल ऑफिसरनि खे हर हवाले सां पाबंद कयो त हू पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पाबंदीअ सां पूरियूं कनि। कोताही कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी, जंहिं ते सभिनी ऑफिसरनि ऐं तनज़ीमी सरबराहनि खेनि पंहिंजे मुकमल सहकार जो यकीन ॾियारियो। होॾां साॻिए ई ॾींहं ते चहलुम ऐं ख़त्म नबूअत जी निकिरंदड़ रैलियुनि जो साॻियो रूट हुअण करे ॿिन्ही रैलियुनि जी टाइमिंग में तब्दीली कई वई। इजलास में सैयद अब्बास अलमदार, अलाबख्श जाफ़री, सैयद सुभान अली शाह टाउन ऑफिसर, सैयद ग़ुलाम मुर्तज़ा शाह, मोहम्मद मुराद ख़ानज़ादा समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तनज़ीमुनि जा सरबराह शरीक हुआ।